नाज़िन सीता रोड में सर्जनहार फोरम तरफा शहर में पब्लिक लाइब्रेरी न मिलण खिलाफ मुसलसल 11 महीननि खां सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि, पर इंतजामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि मामले जो नोटिस न वरितो। उन हवाले सां ॾिसूं था अज़हर मेमन जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त असां मौजूदु आहियूं सीता रोड प्रेस क्लब वटि, जिते सीता सर्जन फोरम तरफ़ां मुसलसल 11 महीननि खां पब्लिक लाइब्रेरी न मिलण खिलाफ़ मुसलसल जेको आहे जदोजहद मैदान ते आहे। अचो त उन्हनि सां मिलूं तो पंहिंजा मेरांटी सां पंहिंजा वीचार कीअं पिया वञनि। जीअं त सीता सर्जनार फोरम हिन वक़्त ताईं दादू ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि ऐं प्रेस क्लबनि ऐं शहरनि ॻोठनि ताईं 100 किलोमीटर पैदल मार्च करे चुका आहियूं, मगर हिन वक़्त ताईं अञा ताईं असांजे चूंडियल नुमाइंदनि हुक्मराननि ऐं कल्चरल डिपार्टमेंट जे कन ते जूं बि नथी चुरे। ऐं ॿी ॻाल्हि त असां भोतारनि जे दरनि ते वञी ख़ैरात कोन घुरंदासीं। लाइब्रेरी असांजो हक़ आहे ऐं उहो हक़ असां जदोजहद जे ज़रिए वठंदासीं। उन जे लाइ असांखे भले 10 साल भी जदोजहद करनी पई त उहा कंदासीं। सीता सर्जनहार फोरम जे तरफां 11 महीना पूरा थियण वारा आहिनि। 12 महीने में असीं हलूं पिया। असीं आला अदलिया खां ही घुर था कयूं त सीता रोड के पब्लिक लाइब्रेरी नहीं वञे। हितां जा जेके नाम निहाल जेके करप्ट वॾेरा आहिनि उहे कॾहिं बि कोन चाहींदा त सीता रोड जे शऊर खे, सीता रोड जे वासियुनि खे का लाइब्रेरी ॾियूं ऐं पोइ सुख जो साह खणंदा ऐं असांखे मोचड़ा हणंदा। इन करे उहे लहराइनि था। असीं आला अदलिया खां या घुर था कयूं त असांखे सीता रोड पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे। जेको पंहिंजी वॾेराशाही पंहिंजी दादागिरी हलाइनि पिया ऐं जेको आहे आवाम खां तइलीम ऐं कलम ऐं किताब खसनि पिया, जेको आहे उन्हनि जो उहो जेको आहे मक़सदु रहिजी वेंदो। इहो ई सबबु आहे जो अवामी जिदोजहद जे ज़रिए तव्हां पूरी सिंध में तव्हां ॾिसो त अवामी जिदोजहद जे ज़रिए को बि मसइलो हल न थियो आहे। कंहिं वॾेरे खे वञी तव्हां ॾींदो, पोइ तव्हांजो मिंट मसइलो हल थींदो। हुननि खे पक अवामी जिदोजहद जे ज़रिए असां कमु ॾींदासीं त सॼी सिंध थी पवंदी। सॼी सिंध असांखे मोचड़ा भणंदी पछाड़ीअ। त असां हिननि में का बि उमेद कोन्हे का। असां आला अदलिया खे गुज़ारिश था कयूं त हिन मामले जो पाण मुरादो नोटिस वठी ऐं जेको आहे ही कलम किताब जो सीता रोड जे हज़ारे शागिर्द आहिनि उन्हनि जो जल्द खां जल्द मसइलो हल कयो वञे। सीता रोड खे पब्लिक लाइब्रेरी रैलियूं कढियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि ताईं रहियूं आहिनि, पर अॼु ताईं असांखे का लाइब्रेरी कान थी मिले ऐं असांखे लाइब्रेरी ॾिनी। जीअं त सीता सर्जनार फोरम जे बानी मशहूर मेमन जी अॻुवाणी में असां मुसलसल 11 महीननि खां मुख़्तलिफ़ लॉन्ग मार्चूं, अलामती बुख हड़तालूं ऐं दादू ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं आहिनि। पर इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त सीता रोड जे 1 लख खां आबादी मथे आबादी रखंदड़ शहर खे अञा ताईं लाइब्रेरी न आहे मिली। 11 महीननि जी जिदोजहद खे नज़रअंदाज़ पियो कयो वञे। तंहिंजे करे जल्द खां जल्द लाइब्रेरी ॾिनी वञे जीअं असां हुते पंहिंजी ज़हननि जी आबियारी कयूं। जी नाज़रीन, जी तव्हां सीता सर्जन फोरम जेको उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, जो त असांखे मुसलसल 11 महीना गुज़री चुका आहिनि जदोजहद कंदे, पर हीअं ताईं चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िम्मेवार माण्हुनि जे कन ते जूं बि कान थी सुरे। कैमरामैन ज़ैन समो सां गॾु अज़हर हुसैन मेमन, मेरां टीवी, सीता रोड।